कंडियारो मां ख़बर ॾींदा हलो त कंडियारो भरिसां ॻोठ हामिद ॾहराज में ज़मीन जे मामले तां ॾहराज ऐं पीरज़ादा बिरादरी में जहिड़ो ॿिन्ही धुरनि जा 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में गुलाम अब्बास, सिकंदर, मोहम्मद अली, मोहसिन, अयाज़ अली, फराज़, महबूब, शाहिद, इरफान, ज़ाहिद ऐं ॿिया शामिल आहिनि, जितां 5 ॼणनि जी हालत नाज़ुक हुजण सबबि खेनि नवाबशाह रेफर कयो वियो आहे। उन सिलसिले में ज़ख़्मियुनि सां गॾु आयल एडवोकेट मुज़फ़र ॾहराज मीडिया खे ॿुधायो त बाअसरनि मौला बख्श पीरज़ादो, सजाद ऐं मोर पीरज़ादो वारनि हथियारनि सां हमिलो करे असांजा नौजवान ज़ख़्मी कया आहिनि। हिन ॿुधायो त कोर्ट जे आर्डर ते पुलिस पिकेट क़ाइमु न थी सघे। पुलिस बाअसरनि जी वंगार वेही रही आहे। ज़मीन असांजी आहे, जंहिंजा काग़ज़ असां वटि मौजूदु आहिनि। ॿिए पासे पुलिस ॿुधायो त धुरनि में ज़मीन जे मामले तां पुराणो तकरार हलंदड़ आहे। वधीक जांच जारी आहे।